असल में हू इन में खुटके में हुयो त गेस्ट केर आहे, हू आहे मां छा में हुयो? खुटके में हुयो, खुटके में खुटकुटो हुयो हां मुझे गुटके में गुटके में न हुयो उन में डिस्टर्बेंस थी, वो डिस्टर्ब थियो त गेस्ट मां आया या नदीम आहे जो तकरीबन उहे असां केटीएन स्टार वारो सुठो सिंगर आहे, असां उनखे कॉल कईसीं ऐं उहो असां वटि पहुची वियो आहे। नाज़रीन तमामु सुठो सिंगर नदीम मिरानी जो ख़ासि दोस्त ऐं शोबिस जो दोस्त, उन्हनि जो नंढपण जो दोस्त चई सघिजे थो मुंहिंजे ख़्याल में। बिल्कुलु बिल्कुलु असांजे साम्हूं हिन वक़्तु मौजूदु आहे, तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे सईद तुनियो साहब। असां नदीम साहब खां पुछूं पिया तव्हांजो क्लोज़ फ्रेंड केरु आहे, त तव्हांजो नालो खईं सईद तुनियो साहब। असांखे ख़बर हुई छो जो तव्हां जॾहिं बि हिते ईंदा आहियो नदीम मिरानी साहब सां गॾु हूंदा आहियो, असां चयोसीं छो न सईद तुनियो साहब खे घुरायूं। उहो तमामु घणा हुननि जा ॿिया बि दोस्त आहिनि हिते केटीएन ते, पर असां इहो चयोसीं त तव्हां हुननि जा नंढे हूंदे जा दोस्त बि आहियो, पाड़े में ॻोठ में गॾु खेॾिया आहियो वॾा काफ़ी अर्से खां। सो तव्हां ॿुधायो त नदीम मिरानी शोबिस में जॾहिं न आयो हुयो या हिननि जेको पंहिंजो स्टूडियो हुयो हिते लाड़कनि में, उन खां अॻु में कीअं हुनजी तबियत कीअं हूंदी हुई? उन खां अॻु में बि इहा ई तबियत हूंदी हुई जीअं हाणे तव्हां ॾिसो था। अच्छा हा तमामु यार तमामु दोस्त माण्हू आहे, तमामु यार माण्हू आहे। अच्छा अच्छा, हिन जो कुझु देरि अॻु में हिननि ॿुधायो त मां सईद तुनियो जी आवाज़ मां इंस्पायर थी ऐं सिंगिंग जी हिन फील्ड में आयसि। अच्छा सो हिन में केतिरी सचाई आहे? तव्हां हिनखे राग जी सिख्या ॾिनी आहे या तव्हांखे ॾिसी ऐं ॻाइणु शुरू कयईं? न ई न आहे, मां त हिकिड़ो तमामु नंढो सिंगर आहियां, मां बि हिन मां घणो कुझु सिखंदो आहियां। अच्छा जीअं हे बकोल हिन चए थो त मूंखां सिखंदो आहे, मां बि हिन खां घणो कुझु सिखंदो आहियां, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हाणे मूंखे सुठो सिंगर सम्झे थो त उहा हिनजी वॾ माण्हू पई आहे। अच्छा बाक़ी जेके बि शोज़ थींदा आहिनि या पंहिंजो रिकॉर्डिंग्स गॾु कंदा आहियूं तक़रीबन, त हिक ॿिए खां पुछंदा रहंदा आहियूं, कॾहिं मां हिन खां बिल्कुलु शेयर कंदा आहियूं। अच्छा ज़ाहिर शोबिस जे हवाले सां मतिलबु हीउ मुंहिंजो बेस्ट फ्रेंड आहे, उन खां अलावा नॉर्मल लाइफ में बि त जेकॾहिं पंहिंजी काई बि शइ नई ॾियणु चाहींदा आहियूं हिक ॿिए सां डिस्कस त ज़रूरु थींदी आहे। अच्छा स्कूल लाइफ कीअं गुज़री तव्हांजी? असां स्कूल खां बाद में मिलिया आहियूं, कॉलेज में मिलिया? कॉलेज लाइफ कीअं रही तव्हांजी? सुठी तमामु, जीअं दोस्त हूंदा आहिनि सुठा प्यारा। अच्छा कॉलेज में त घणे क़दुरु मतिलबु सियासत बि हलंदी रहंदी आहे, गुंडागर्दी बि हलंदी रहंदी आहे ऐं शोज़ बि थींदा रहंदा आहिनि, तो हिननि जो लाड़ो घणो कंहिं तरफ़ हुयो? एक्चुअली मां जंहिं इदारे में कमु कंदो आहियां उहो एजुकेशनल इदारो आहे। अच्छा उते हिन BCS कई आहे जी, बैचलर इन कंप्यूटर साइंस। सो एज अ स्टूडेंट उते मां एडमिनिस्ट्रेशन में हूंदुमि, टीचिंग में न हूंदुमि। अच्छा एज स्टूडेंट हिन में मां ॾिसंदो ॾाढो सुठो सुलक्षणो एक्टिव हूंदो? हा सुठो छोकिरो हूंदो, चुप चुप रहण वारो, ॾाढो संजीदा। पोइ जॾहिं स्टूडियो हिननि पंहिंजो खोलियो एडिटिंग जो, त मुंहिंजी घणी अचवञ थी, छो जो मुंहिंजो त वरी शुरूअ खां वठी माना सिंगिंग डे आहे शौक़ु, हे केटियुनि खां पोइ अलाह साईं इज़त ॾिनी, उते घणी घटाइप थी ऐं गहराइप थी। तक़रीबन राति जी रातूं गॾु हूंदा हुआसीं। उन दौर खां वठी तव्हां तक़रीबन काफ़ी अर्सो थियो, तक़रीबन 10 साल थी विया। 9-10 साल थिया आहिनि। 9-10 सालनि जी दोस्ती आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहा दोस्ती त हयात रहे, अल्हम्दुलिल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त हिकिड़ी मतिलबु पाण में अवेयरनेस हूंदी आहे, जेका पाण में रिलेशनशिप हूंदी आहे। ॿियो नेचर वाइज़ बि ज़ाहिर आहे इंसान तॾहिं एतिरे क़दुरु रही सघे थो कंहिंसां जॾहिं हुनजी नेचर हुन सां मिलंदड़ हूंदी आहे, त हिन जी तबियत ऐं मुंहिंजी तमामु घणी क़दुरु मिलंदड़ हूंदी आहे। अच्छा तव्हांजी तबियत त मिले थी हिक ॿिए सां, तव्हांजो आवाज़ हिक ॿिए सां छो नथो मिले? आवाज़ मिली वेंदो। अच्छा तव्हांजो आवाज़ जॾहिं गॾु ॻाईंदा मिली वेंदो आवाज़, जॾहिं गॾु ॻाईंदा जी। अच्छा हिननि जो आवाज़ में बिल्कुलु हिकिड़ो अलॻि आवाज़ आहे, तव्हांजो हिकिड़ो अलॻि आवाज़ आहे। तव्हां शायदि उहो न ॾिठो सखर शो जंहिंमें असां गॾु परफॉर्म कयोसीं सर्तियूं? हा सर्तियूं वञो ला मोजोड़ी पेच पुनर, उन में हिकु जहिड़ो आवाज़ ॿीठो? तव्हां ॿुधो हूंदो, तव्हां ॿुधायो। मां ॿुधो न आहे, पर हर इंसान जो ॿिए सां त मिलंदड़ त न थींदो, पर मां फॉलो कंदो आहियां सईद तुनियो साहब खे, उन्हनि खे ॾिसी मां फील्ड में आयुसि, ज़ाहिर उन जहिड़ो माण्हू थियणु चाहींदो त उन जहिड़ो आवाज़ रखणु चाहींदो आहे। न उन जहिड़ो त हाणे कोई बि जो कहे कोन थी सघंदो, हर इंसान जो कोई बि इंसान केतिरी बि महिनत करे या उन खां मथे थींदो या उन खां घटि रहंदो, उन जहिड़ो कोई। तव्हांजो असां गानो ॾिठोसीं तुंहिंजी हिजर फिराक में मां लका, ॾाढो सुठो माशाल्लाह सां आवाज़।
उन में डायरेक्शन तव्हांखे जॾहिं ॾिनी नदी में वञी उन वक़्तु हुनजो बिहेवियर कीअं हुयो? ॾाढो सुठो सवाल कयो इहो सवाल किथां आयो? मतिलबु छो जो हुते त डायरेक्टर हूंदो चओ बाबा डायरेक्टर मां आहियां, तूं सिंगर आहियां, मॉडल आहे, मां डायरेक्टर आहियां, मुंहिंजो चवणु वठो। सभु गॾु हुयासीं, हे भाउ बि गॾु हुयो हुते, अच्छा हिकिड़ी पूरी टीम हुते गॾु हुयासीं। त जॾहिं डायरेक्टर जे रूप में ईंदो आहे त थोरो चेंज थी वेंदो आहे, चेंज थी वेंदो आहे, उहो ईअं लॻंदो आहे ॼण हे दोस्त न आहे, अखियूं हिते रखी छॾींदो सही आहे, थोरो कोई ते अच्छा कंहिंखे न सुञाणींदो आहे मतिलबु माना कंहिं शइ सां compromise न कंदो आहियां, माण्हू जो एॾो क्लोज फ्रेंड आहियां, बेस्ट फ्रेंड आहियां, पर कम ते कंप्रोमाइज़ न आहे, कम ते कंप्रोमाइज़ न आहे, न न कम मूंखे खपे सुठो। हा अगर हाणे सिंक त ॾिठो हूंदो तव्हां गाने मुंहिंजी सेकंड जा झटका अटे में लूणु आहे त उन ते बि कंप्रोमाइज़ न पियो करे त न हे हीअं न, तुंहिंजा वार हीअं सही न आहिनि, अच्छा तूं हे कपिड़ा पाए हे न पाए, उते चवे त अगरि का ग़लती थी बि वञे त ॾाढो दड़का ॾींदो आहे हुते। नदीम मीरानी साहब जो तव्हां तमामु बेस्ट फ्रेंड आहियो, सही तुंहिंजो साहब, तव्हां इहो ॿुधायो त दोस्तीअ में कॾहिं तल्ख़ कलामी थी वेंदी आहे, थोरी घणी नाराज़गी थी वेंदी आहे, त सॉरी चवण में पहल केरु कंदो आहे त यार सॉरी कर, बसि छॾ गुस्से खे हाणे? पहिरियों त कॾहिं थियो न आहे जो असां हिकु ॿिए खां नाराज़ थिया हुजऊं, अच्छा कॾहिं बि न थिया आहियूं। बाक़ी हाणे तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहियां त हिकु ॿिए जी ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं बुरियूं लॻंदियूं आहिनि, अच्छा पर कॾहिं हो इग्नोर कंदो आहे, कॾहिं मां कंदो आहियां, बाक़ी थोरो जज़्बाती हे मूंखां वधीक आहे। अच्छा तव्हां सवात बि वियो मालाकंड ॾेॾे होॾे जॾहिं असां वियो त हिते को वाक़िया घणा पेश ईंदा आहिनि, परदेसी माण्हू जिते थी वेंदो आहे त किथे कुझु थी वेंदो आहे, किथे कुझु थी वेंदो आहे, तव्हां सां को अहिड़ो वाक़ियो पेश आयो जीअं अणविसरंदड़, उहो तव्हां पंहिंजे वातां ॿुधायो या असां सही तुंहिंजो खां पुछो, छो जो माण्हू अक्सर पंहिंजा लिकाईंदो जेकॾहिं न। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि न, थी सघे थो तव्हांखे यकीन न अचे, अच्छा इन करे बहितर ईअं आहे त सही जो सही ॿुधायो त तव्हां तक़रीबन गॾु हूंदा हुजो, हाणे शूट ते बि विया, को अहिड़ो वाक़ियो पेश आयो हुजे तव्हांजो जेको उमिरि भर न विसरे? उते त वाक़िया पेश आया, अच्छा डेली वाक़िया, तक़रीबन रोज़ का सीन थींदो, अच्छा पर हुनमें हिकिड़ो यादगार हिकिड़ो वाक़ियो इहो आहे त मुंहिंजे गाने जी जेका मॉडल हुई सना गुल, जी जी, उहो पाणीअ में शॉट तव्हां ॾिठो आहे त पाणीअ में किरे किरी थी पवंदो आहे, पुछंदा कीअं किरी अचे थी त मथां किरी मां पए। ईअं किरियमि, अच्छा उते उहो पाणी एतिरो थधो हुयो ऐं उते मौसम एॾी माना चेंज थी चुकी जो असांखे मतिलबु तमामु घणो सीउ पियो थिए, एतिरो सीउ पियो थियो ईअं हुन पाणी में असां हथ बि न पिया विझी सघूं, बिल्कुलु बर्फ़ उते किरंदी आहे, पर हुन छोकिरी खे शाबाश हुजे त उहो रियल में हुन पाणी में किरी, किरी आहे वक़्तु, हा रियल में किरी, ऐं उहे ॿ टे दफ़ा नदियूं हाँ रीटेक रीटेक थिया, कोई 4-5 दफ़ा। छोकिरी खे पढ़ाई खे थधि लॻी यानी केरु ज़िमेदार? साईं ईअं ई थियो न, राति जो मतिलबु हुन सां अहिड़ी हालत थी वई जो हुनजा हथ पेर बिल्कुलु गरम ई कोन थिया, अॻे सॼी डगरी हिकु कंबल ॿियो कंबल 4-5 कंबल मथां विधासीं, उहो कॉफ़ी वग़ैरह इहे थींदा आहिनि जेके हुतां जा काढ़ा वग़ैरह पीआरियासीं, तंहिंखां पोइ टैबलेट्स वग़ैरह खाधई, पर ॾाढो असां चयो त सुबुह जो वरी पाणी में किरंदो असांखे, उहो थी वियो सीन। अच्छा माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जो तव्हां मतिलबु नेचुरलिटी ॾेखारी, न त ईअं बि चवां बसि किरी पई बसि निकिरी आई, न न पर वाक़ई नेचुरलिटी असां हुनखे चऊं पिया त तव्हां हिकिड़ो तूं लुक ॾे त तूं किरी आ, हा मतिलबु डेली वाक़ियात इहे पेश ईंदा हुआ जी। अच्छा तव्हां गानो हिकिड़ो चयो हली आ तुंहिंजे नाम कया प्यारा पल क़ीमती सारा हयातीअ जा, त पंहिंजी हयातीअ जा पल जेको आहे तुंहिंजे नाले करे छॾींदो की साईं बिल्कुलु, वाह वाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अच्छा तव्हांजे गाने जी असां कईसीं पैरोडी त न चए बि, हुनखे हिकिड़ो रिमिक्स जीअं तव्हां कंदा हुआ नवनि गाननि खे, असां वरी तव्हांजे गाने खे पोइ खणी वियासीं 1990 में इहो गानो फ़क़ीर कोन हो फ्रेश धुन, अचो त तव्हांखे बि ॾेखारियो, तव्हां बि इंजॉय कंदो ऐं सईद बि उहो ॾिसी हिकु दफ़ो वरी इंजॉय कंदो। अचो त ॾिसूं था हली आ तुंहिंजे नाम कया प्यारा हिकु नए अंदाज़ में। तुझे नाम कया वदा वदा ओ हलिया पलकी मती तुझे नाम कया वो हलिया हलिया मुझे जान जमा कर हलिया पलकी मती तुझे नाम कया वो तुझे नाम कया पलकी मती तुझे
नाम कयां तुंहिंजे नाम कयां अलिया ॾिठो साईं तव्हां गानो कीअं लॻो ज़बरदस्त, तव्हां? ज़बरदस्त, ॾाढो सुठो मज़ो आयो। ॾाढो साईं सुठो इहो कॉमेडी अदाकार अली गुलमला हा। जीअं इहो अच्छा तव्हांखे मां मज़े जी तव्हां ॻाल्हि बि सुठो परफॉर्म कयो। मोहम्मद कासिम मां मां काजी फिर- मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि इहा ॿुधायां जॾहिं इहो अली गुल इहा परफॉर्म करे पियो न हलिया तुंहिंजे नाम हा। एतिरो दफ़ा उहो मतिलबु रिटेक्स ॾिना हुन 5-6 दफ़ा खिल निकिरी पिया आहिनि तॾहिं हिकिड़ो फास्ट गानो हुनखे असां कीअं हुनखे यकसारे चपड़ी सां ॻायो। तारे ते ॻायूं ॾाढो मज़ो आहे ॾाढो सुठो गानो आहे अच्छा नदीम मिरानी साहब असां वटि हिकिड़ो सिचुएशन राउंड आहे जेका असांजी जादू जी दॿी रखी आहे हिते अच्छा ये जादू जी दबी है इन मां हिकिड़ी सिचुएशन निकिरंदी आहे उहा सिचुएशन हुन गेस्ट जेको असांजो केटिन स्टार हूंदो आहे हाँ। हुन सिचुएशन तहत हुनखे उहो परफॉर्म करणो हूंदो आहे अच्छा तो उहा कुझु बि थी सघे थी न्यूज़ बि थी सघे थी एक्टिंग बि थी सघे थी तो ॾिसो त तव्हांजे नसीब में अॼु छा थो निकिरे तव्हां पंहिंजे हथनि सां करे इहो खुदा खैर करे सोरा लगे तो तू ख्वार न करें यार मुझे न अहिड़ी का ॻाल्हि न आहे दिलि बंदी कयो तव्हां का ॻाल्हि न आहे हा इहो मूंखे जी त नदीम मिरानी साहब लाइ जेका सिचुएशन निकिती आहे उहा आहे वाह वाह तव्हां त आसानी थी वई वॾी अलाई की अलाई छा थी नसीब तव्हांजा सुठा आहिनि ॾाढा पर अथव वॾो मसइलो तव्हांजे लाइ अलाई अलाए करे सघो अलाए न करे वेंदव ॿुधायो त सही ॿुधाइण इहो आहे जो तव्हांखे लाइव गानो ॻाइणो आहे इहो कहिड़ो वॾो मसइलो आहे तव्हांजे लाइ वॾो मसइलो आहे लाइव बग़ैर म्यूज़िक जे कीअं ॻाईंदा हाँ इहा ॻाल्हि आहे बग़ैर म्यूज़िक जे गानो बग़ैर ॿुधायो म्यूज़िक जे पोइ सही त इहो सही आहे पर बग़ैर म्यूज़िक जे गानो ॿुधायो ऐं जेकॾहिं ड्यूट ॿुधायो त अञा बि सुठो जेकॾहिं सही तव्हां सां गॾु आहे हा, कोई बि पर लाइव ॿुधाइणो आहे बग़ैर म्यूज़िक जे पर लॻे ईअं त म्यूज़िक आहे हिन गाने में ईअं शुरू थी वेंदो आ डे बा ला तो हिन में चाम पैदा थिए जीअं हिकिड़ो सुठो हिकिड़ो गानो आहे का खुशी को न हुई को भी गम को न हो प्यार तो सांजदे हैं प्यार तो सांजदे हैं ओ सनम को न हो का खुशी को न हुई को भी गम को न हो वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त Thanks, नदीम मिरानी साहब ॾाढो सुठो आवाज़ हिन मां साबित थियो त तव्हां लाइव बि ॾाढो सुठो ॻाए सघो बहरहाल इहो त हिकिड़ी मज़ाक हुई सईद तुनियो साहब बि असां वटि विच में मौजूदु आहे छो न तव्हांजो हिकिड़ो कोरस में गानो ॿुधो वञे जेको तव्हां गॾु परफॉर्म कयो छोजो तव्हां सखर शो जी ॻाल्हि कई त उहो मूं कोन ॾिठो हुयो हाँ सचियूं हुनजे गायो करे। सिंगर हाँ हाँ सतियूं अहीं त वञोड़ी वञो आहे जेकॾहिं तव्हां गॾु परफॉर्म कयो हिते त बिल्कुलु बिल्कुलु कंदासीं तव्हां गॾु ॻाईंदव? बिल्कुलु मां कोशिशि कंदुसि हा तव्हां बि मुंजोड़ी पे चुप नल सा मुंजोड़ी पे चुप नल सा सर क्यों अमीत वनोड़ी वनोला मुंजोड़ी पे चुप नल सा मुंजोड़ी पे चुप नल सा ॾाढो सुठो मतिलबु लाइव ॻायो तव्हां ॿिन्ही अॼु ॾाढो सुठो लॻो असांखे अच्छा हाँ नदीम साहब असां हिकिड़ो हिकिड़े ऑटोग्राफ बुक रखियो आहे हिते असां जेको बि केटीएन स्टार ईंदो आहे जेको बि गेस्ट अच्छा। ईंदो आहे उनखां उन्हनि जे ख़्यालनि जे बारे में पुछंदा आहियूं त तव्हांजा ख़्याल हिन प्रोग्राम में अची कीअं लॻो तव्हांखे ऐं तव्हां पंहिंजा को ज़िंदगीअ जो को वाक़ियो या शेयर करणु चाहियो या का सुठी ॻाल्हि लिखी ॾियो जेका असांखे हमेशह यादि हुजे त केटीएन स्टार में नदीम मिरानी साहब आयो ऐं असांखे ऑटोग्राफ बुक में पंहिंजो नाज़ुक हथनि सां पंहिंजे सुठनि हथनि सां जंहिंसां उहो एडिटिंग कंदो आहे उन सां असांखे ऑटोग्राफ ॾेई वियो बिल्कुलु तो तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं अगरि असांखे तव्हां सुठियूं शयूं के न थी अची महिरबानी नदीम साहब तव्हां
पंहिंजे नाज़ुक हथनि सां असांखे ऑटोग्राफ ॾिनो। मुंहिंजा हथ नाज़ुक न आहिनि एतिरा। साईं मतिलबु कंप्यूटर ते जेको एडिटिंग कंदा हो तव्हां त ज़ाहिर आहे नाज़ुक कमु थींदो आहे, त नाज़ुक हथ ई हूंदा आहिनि हुते। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे तव्हांजे लाइ असां वटि हिकु अहिड़ो गिफ्ट आहे किताब जी सूरत में, जेको तव्हां जॾहिं बि किताबु पढ़ंदव इहो तव्हांखे यादगिरी ईंदी त हिन केटिन स्टार में वियो हुयुसि, थोरी खिल भोग थी, ॾाढा सुठा वाक़िया तव्हां सां शेयर कया ऐं हीअ किताबु तव्हांजी ख़िदमत में तव्हांजी नज़र कयूं था। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे शो में आयो। थैंक यू। किताबु पढ़िजो ऐं असांखे यादि कजो। बिल्कुलु केटिन स्टार में आयो। नाज़रीन, नादीम मिराणी केटिन स्टार में अॼु असांजो गेस्ट हो। हुन खां अलावा सईद तुनियो साहिबु जेको हुननि जो बेस्ट फ्रेंड आहे, पंहिंजो नंढो ब्रदर नईम मिराणी साहिबु असां सां गॾु हुयो। हाणे आख़िर में हिकिड़ी असांजी रस्म आहे त हिकिड़ो आख़िर में फोटोग्राफ थींदो आहे। वरी कहिड़ी रस्म? हा सही आहे, मतिलबु को शादियुनि जी रस्म हूंदा आहिनि हिते, जे रस्मूं खुटनि न। ख़बर ई न आहे सर अब तो ते कहिड़ो एतवार आहे। न न न अहिड़ी का बि ॻाल्हि न। अच्छा। असां हिकिड़ो फोटोग्राफ कढाईंदा आहियूं जेको असां वटि यादगार रहंदो लाइब्रेरी में। बिल्कुलु। असां वटि ही गेस्ट आयो आहे, त तव्हां प्लीज़ असां सां गॾु अची बीहो, हिकिड़ो फोटोग्राफ निकिरी वञे। असां पंहिंजे टेक्निकल अमले ऐं कैमरामैन ऐं ओबी ऑपरेटर खे चवंदासीं त असांजो हिकिड़ो फोटोग्राफ कढे, जेको हिकिड़ो यादगार फोटोग्राफ ॾिए। खाना मुकम्मल घराना, खाना मुकम्मल घराना, खाना मुकम्मल घराना। वेलकम बैक नाज़रीन। तव्हां ॾिसो पिया कि मां ऐं सईद असां ॿई किचन में मौजूदु आहियूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे करे। तव्हांखे ख़बर आहे छो? छो कि मानी पचाईंदा आहियूं तव्हांजे लाइ। तव्हां सिखंदा ऐं टेस्टी मसालो यूज़ कंदा त ख़ैर एनीवे त वॾी लंबी ॻाल्हि थी वई कंदसि। छा ख़्याल आहे? बिल्कुलु। छा छा पिया पचायो? मुर्ग छोला। मुर्ग छोला। अल्लाह, किथे वञा? मुर्ग छोला नाले में ई ताक़त आहे आहे न? बिल्कुलु। त पोइ मूंखे सभिनी खां पहिरीं ॿुधायो कि छा छा विझंदासीं असां? 1 किलो मुर्गीअ जो गोश्त, 1 पा छोला, 1 प्याली ॾहीअ जी, 1 प्याली कुकिंग ऑयल, अधु प्याली भुॻल बसर, 1 टेबल स्पून टेस्टी जो लूणु, 1 टेबल स्पून पीठल थूम, 1 टेबल स्पून टेस्टी जो अदरक, 1 पैकेट टेस्टी करी पाउडर। छोला के जी मूंखे ॾियो। पहिरियों ज़रूरी कमु हा, चूल्हे ते कढ़ाई रखणु हाणे सभिनी खां ज़रूरी इहो न तव्हां विसरी वञो कढ़ाई रखणु, ईअं चूल्हे ते रखी छॾियो। ओके, पहिरियों असां हुन में विझंदासीं 1 प्याली घी, 1 प्याली घी, ऑयल। जी ना, ऑयल विझी छॾ। हाणे ऑयल खे गरम कंदासीं। बिल्कुलु थोरो गरम थिए, उन खां बाद में असां हिन में 1 किलो मुर्गी विझंदासीं। ठीकु आहे, जेसिताईं गरम थिए तव्हां मतलब मूंखे इहो ॿुधायो, जेसिताईं गरम पई थिए तव्हां मूंखे ॿुधायो कि तव्हांखे तव्हांजे सिवा ॿियो सिंगर केरु थो वणे? मूंखां किलो पिया न मुश्किल न आहे। मूंखे जेको बि माना सुरीलो सिंगर आहे मूंखे पसंदि आहे। अच्छा, सही हाणे मुंहिंजी ॻाल्हि धमाका थियनि पिया। टपी वियो आहे, टपी वियो हाणे असांखे मुर्गी सही आहे, मुर्गी विझणु खपे। नाज़रीन ही ऑयल तपी वियो आहे बिल्कुलु उहे ई जीअं मथां छा ॿुधायां सेंसर बि हूंदो यका। सही आहे, जल्दी विझंदासीं, तेल मथे ईंदो। बिल्कुलु नाज़रीन, सेफ्टी ज़रूरी आहे। ठीकु आहे, बाक़ाइदा चिकन जेको आहे असां तपियल ऑयल में विझी छॾी आहे फ्राई। ठीकु आहे, हुनखे थोरो घुमाईंदासीं जीअं थोरो हल्को मुर्गी जो रंग जेको आहे ब्राउन थी वञे। उनखां बाद में असां ॿी कार्रवाई कंदासीं। ठीकु आहे। अच्छा, त हाणे हीउ रंग मूंखे लॻे पियो चेंज। हा, चेंज काफ़ी चेंज थी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं पंहिंजो भुॻल बसर। भुॻल बसर? हा, भुॻल बसर विझंदासीं। जी हाणे छा थियो? हाणे असां हिन में अदरक, थूम, लूणु हस्बे ज़ाइक़ा विझंदासीं। 1 चम्पो, 1 टेबल स्पून, 1 टेबल स्पून टेस्टी मसाला, अदरक, थूम, लूणु। ठीकु आहे, हाणे वरी हिनखे
बिल्कुलु घुमाईंदासीं जीअं मिक्स थी वञे मसालो हिन में। हा मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश आहे तव्हां इहे घुमंदो बि रहंदो विच विच में कुझु मसलो कोन्हे न जी, जी, जी। थोरो अगरि को पंहिंजो लेटेस्ट या पुराणो या तव्हांखे जेको वणंदो हुजे पंहिंजो सॉन्ग उहो थोरो हल्को हल्को मूंखे त पंहिंजो इहो ई वणंदो आहे तुंहिंजे हिजर फिराक में माहे लका न की गम थो वञे न की दम थो वञे मां तो रवां थो सुबुह मसा न की गम थो वञे न की दम थो वञे तुझे हिजर फिराक में माहे लका न की गम थो वञे न की गम थो वञे। कीअं लॻो तव्हांखे? बहितरीनु बहितरीनु हाणे असां हिन में करी पाउडर विझंदासीं टेस्टी वारनि जो उन खां बाद में ॾही हुन खां बाद में ॾही हिकिड़ो पैकेट हुजे करी पाउडर जो टेस्टी मसाले वारनि जो टेस्टी खाधो मुकमल घराणो। टेस्टी खाधो मुकमल घराणो। अगरि तव्हां बि हीअ डिश सिखो पिया त प्लीज़ सिखो ये डिश अॼुकल्ह मर्दनि लाइ इलाही ज़रूरी आहे। अॼुकल्ह जो डिश लाइ आहे कि इम्तिहान थींदा आहिनि डिश कहिड़ी पचाईंदो त ये चकर आहिनि थोरा घणा माइंड। अच्छा हाणे हीअ माना उथल पुथल कंदासीं बिल्कुलु जीअं हिन में सभु मसाला पाण में मिक्स थी वञनि थी वञे टेस्टी टेस्ट अचे जीअं। अच्छा ऐं ॾही जो वारो कॾहिं ईंदो? ॾही जो वारो बसि हाणे जल्दी ईंदो जल्दी ईंदो आहे। हा तव्हांखे जल्दी ॾाढी आहे। हा न तव्हांखे कोन्हे मूंखे सच ॿुधाइजो तव्हां नथा चओ की पचे ईअं पचाइण वारो हमेशह चवंदो आहे त मां आराम सां पचायां जीअं खाइण जो लुत्फ़ अचे। हा वाह खाइण जो लुत्फ़ अचे भई मूंखे ख़बर आहे बहरहाल पर ऐं उअं ई खाइण वारे खे ओतिरी जल्दी हूंदी आहे बिल्कुलु जल्दी पचे त असां खाऊं हुनखे इहा ख़बर कोन हूंदी आहे की केतिरी देरि लॻी। ठीकु हाणे असां हिन में विझंदासीं ॾही ॾही ओके ॾही बि तक़रीबन हिकु प्याली हुजे। हा ॾही सां रंग चेंज थी वेंदो मज़ेदार। भला हीअ दोस्तनि जी पार्टी थींदी आहे न पाण में असां हूंदा आहियूं जी जी मां बि कंदो आहियां असांजा दोस्त आहिनि आमिर शाह असांजो दोस्त आहे इलाही सुठो लश में बि असां गॾु हू सिंगर आहे सुठो जी त असां जॾहिं मिलंदा आहियूं पाण में त कुकिंग बि कंदा आहियूं मस्तियूं बि कंदा आहियूं आमिर गाना वाना ॻाईंदो आहे पोइ असां पोइ तव्हां बि तव्हांजी अहिड़ी आहे गपशप गैदरिंग? जी हा बिल्कुलु अगरि पाण में सिंगर मिलंदा आहियूं त सिर्फ़ु महफ़िल हूंदी आहे गाननि जी ऐं अगरि दोस्त हूंदा आहिनि तव्हां जहिड़ा ॿुधण वारा क़दरदान त तॾहिं बि मज़ो ईंदो आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में हिनखे दम ते रखी छॾियूं। तव्हांजो ख़्यालु आहे यकीन आहे? यकीन यकीन हा लॉक करे छॾियो। हा लॉक करे छॾियो हिनखे दम ते रखी छॾियो त जीअं थोरी देरि में हे पाण खे तयारु करे छॾे। तव्हां खणी वठो मां बि तव्हांजो हेल्प कयां पियो गॾु तव्हां ॾिसो पिया सुठी ॻाल्हि आहे साईं हेल्प कजे तव्हां सिर्फ़ु खाइण जो हूंदा तव्हां मुंहिंजी सिहत ॾिसी ॿुधायो यार। अच्छा त हीअ त हीअ गाना केतिरी देरि लॻंदी? बसि हाणे हिनखे एतिरी देरि थी वई आहे जो हाणे उहो छोला जेके इंतज़ार था कनि त असां बि हिननि मिक्स थियूं। अच्छा हा उहो पकनि बि हुया जंपू खाईंदी आहे वाह असांजी वारी करे ईंदी वाह। वाह नाज़रीन हाणे लॻे पियो वाकई मुर्ग छोला पहिरीं त मूं सोचियो की शायदि मुर्ग आहे छोला पोइ खाईंदासीं ऐं पर हाणे सम्झ में अची वियो आहे की छोला बि आहिनि बाक़ाइदा हाणे मुर्ग छोला तयारु आहिनि। हीअ अच्छा साउंड ख़तमु थी वियो हिन में? हा थोरो हुन में छोलनि में पाणी बि हुयो हा त उहो पंहिंजो पाणी छॾींदा ऐं वरी हिनखे थोरी देरि लाइ असां दम ते रखी छॾींदासीं। अच्छा दम मारो दम। तव्हांखे उहो ई कहिड़ो ड्रामो पसंदि आहे सीरियस? बाली मूंखे ॾाढो सुठो लॻो। बाली आहे बाली मां जेको ड्रामा घणो ॾिठमि उहो मां वेही ॾिसंदुमि आराम सां ॿिया तमामु घटि ॾिठा आहिनि। न बाली त बेसिकली हिकिड़ी हिस्ट्री हुई हुनमें इलाही गाना हुआ शाइरी हुई ऐं तव्हांजो तालुक बि उतां ई आहे गाननि सां ऐं तॾहिं त शौक़ सां कोन ॾिसंदा हुआ सुर हुओ इहो बि हुयो ऐं मूंखे हुनजो गानो ॾाढो वणंदो हुयो हो तुंहिंजी रमज़ सुणा मां छा सम्झां। ईअं न ॿुधायो साईं ईअं असां ॿोड़ा असांखे सुर में खपे हर शइ। अच्छा अच्छा मानी सुर में खपे तव्हांखे। हा
उनजो हिकिड़ो गानो हुयो गुलाम शबीर समूह साहब ॻायो, ॾाढो सुठो ॻाईं, उहो मां तव्हां थोरो ॿुधायां थो। तुंहिंजी रमज़ सुणा मां छा सम्झां, आसान बि आहे दुश्वार बि आहे, तुंहिंजे वाइदे ते एतबार कहिड़ो, इनकार बि आहे इकरार बि आहे, तुंहिंजी रमज़ सुणा मां छा सम्झां। बहितरीन यार, मूं त सम्झो कि रुॻो तव्हां पंहिंजो गानो सुठे तरीक़े सां ॻाए सघो था, पर वाह, नाज़रीन आर्ट ही हूंदा आहिनि रियल आर्टिस्ट। हाणे असां विझंदासीं अदरक ऐं पंहिंजो हरी मिर्च, ठीकु आहे, थोरी अदरक ऐं हरी मिर्च, छा त ख़ुशबू आहे। मूं अक्सर अदरक ऐं हरी मिर्चनि खे गॾु ॾिठो आहे, हा न, जीअं तव्हांखे ऐं नदीम मीराणी खे। असां तमामु बचपन जा ईअं सम्झो दोस्त आहियूं। अच्छा, नंढे हूंदे खां? नंढे हूंदे ईअं सम्झो नंढे हूंदे जा दोस्त आहियूं। असांजी दोस्ती खे तमामु वॾो अरसो थी वियो आहे ऐं असां लाड़काणे में बि गॾु हूंदा हुआसीं ऐं इतफ़ाक़ सां हिते केटीएम ते बि अची गॾु थी विया आहियूं। दैट्स वेरी गुड। नंढे हूंदे खां दोस्ती। हा, तॾहिं तव्हां ॿई सिंगर बि आहियो ऐं तव्हांजो डायरेक्शन जो आहे गातो? फ़िलहाल त कोन आहे, फ़िलहाल गातो कोन्हे? फ़िलहाल सिंगिंग ई सही आहे। हा, अच्छा, हिनखे हिलाईंदा कोन? बसि ई पाण ई गिरी वेंदा वीचारा, मिर्चनि करी सना सना। नाज़रीन, मुर्गी तयार आहे। तव्हां ॾिसो पिया केतिरी हिसाब सां ॻाल्हियूं बि कयूं ऐं मानी तयार। हीउ तयार न चुल्हो बंदि छो कोन थियो आहे? बसि हाणे बंदि था कयूंसि, बंदि कयो थोरो ईअं एक्टिंग बि ज़रूरी आहे घुमाइण जी। चस्का ठीकु आहे, ठीकु आहे। हे नाज़रीन, तव्हांजी मुर्गी छोला बिल्कुलु तयारु, खाइण लाइ दानिश भाई तयारु आहे न नाज़रीन, एज़ यूजुअल जीअं थींदो आहे। हाणे हिनखे बाउल में राइणो। हे दानी भाई असां जेको आहे हुन में बाउल मिलाए छॾियोसीं। अरे वाह वाह वाह, सही साहब, इहा जेका तव्हां कमु कयो आहे न, मजबूर करे छॾियो मूंखे। तव्हां हाणे मां तव्हांजा हर गाना ॿुधंदुसि, उहो ई ॿुधां। वाह, तयारु, ज़बरदस्त। हाणे असां हिनखे थोरो अञा डिज़ाइन करण लाइ पंहिंजो डिज़ाइनिंग मूंखे मारे थोरी ख़ुशबू बि थींदी आहे न, सावा धाणा मथां तव्हां विझंदव त जंहिंखे तव्हां प्रेज़ेंट कंदव उनजी बि दिलि ख़ुशि थींदी त भई एॾो मुंहिंजी दिलि ख़ुशि करण लाइ कयो पिया, तव्हां मूंखे हीअं ॾींदा न खाइण। बिल्कुलु, तव्हांजे लाइ ठहियो आहे। थैंक यू, मूंखे थोरो खाराइजो। ठीकु आहे। हाणे तव्हां टेस्ट करो न जी। अदरक बि थोरी विझो न, अदरक हिन में पइजी चुकी आहे जी, मुंहिंजे ख़ातिर। चऊं हिकिड़ी विझां मुंहिंजे फिराक जे ख़ातिर। ठीकु आहे, तव्हां चओ त तव्हां अदरक खे वधीक पसंदि नथा कयो? मूं न, सुठी शइ आहे, ख़ुशबू कंदो आहे। कॉम्पिटिटर सिंगर त कोन्हे अदरक? न मुंहिंजा सभु सिंगर मुंहिंजा भाइर आहिनि, उन्हनि खां सभिनी खां मां सिखंदो आहियां। हा, थैंक यू वेरी मच। नाज़रीन, तव्हां हीअ ॾिसो पिया डिश केतिरी त ख़ूबसूरत ऐं बहितरीनु लॻे पई, प्लस हिन सां गॾु सैलेड बि तयारु आहे ऐं मां बि तयारु आहियां खाइण लाइ। तव्हां हमेशह तयारु हूंदा आहियो? ऑलवेज। इहो ज़रूरी आहे, जेसि ताईं होस्ट तयारु कोन हूंदो खाइण लाइ, तेसि ताईं गेस्ट खे छा मज़ो ईंदो आहे? बिल्कुलु बिल्कुलु आहे न। त हाणे हिनखे असीं तव्हां हाणे पहिरियों टेस्ट कयो, पोइ असांखे मूंखे तजसुस आहे त अलाए कीअं थियो आहे। बिल्कुलु फिकर ई न कयो, मां सच ॻाल्हाईंदो आहियां। ये चीज़ हमारे मुर्गी चूल्हा ॾिसो मुंहिंजी शनाख्ती कार्ड खे थिए पियो एम्बुलेंस मां वेठो आहियां भाई। डिश तव्हांजी बहितरीन आहे। अच्छा, जबर। मुंहिंजो दिलि चवे पियो कि हींअर ही डिश खणां भॼी वञा। एतिरी ज़बरदस्त नाज़रीन डिश, जेतिरो बहितरीन क़िस्म अदा आहे असांजो सईद, जेतिरो सुठो गलो, जेतिरी सुठी सूरत, ओतिरो ई हथ में जेको आहे ज़ाइक़ो ऐं तासीर ऐं ज़बरदस्त बहितरीन। मां छा तारीफ़ कयां, ऐं इहा डिश तव्हां घर में ज़रूरु ट्राए कजो ऐं तव्हां बि तारीफ़ कंदा छा कमाल जी डिश हुई। एनीवे नाज़रीन, मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां कि हींअर वक़्तु थी चुको आहे हिकिड़ी अहम न्यूज़ जो, अहम ख़बर जो। उहा ख़बर आहे मिड ब्रेक। टेस्टी खाना, मुकम्मल घराना। टेस्टी खाना, मुकम्मल घराना। जिंदगी
आफ्टर ब्रेक तव्हां ॾिठो छा मज़ेदार मुर्ग छोला हुआ तव्हां त हुते बि तरसिया हूंदा ख़ैर डोंट वरी तव्हां फिकर न कयो तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु ट्राए कजो इलाही टेस्टी हो ख़ैर हींअर असां वटि मिठो माण्हू हिते बीठो आहे ऐं मिठी डिश बि ठाराईंदासीं साईं साईं छा पिया ठाहियो मिठे में पटाटनि जी फिरनी पटाटनि जी फिरनी ॾिसो पिया केतिरो हेल्दी फूड आहे पटाटनि जी फिरनी ही तव्हां डिश मूंखे ॾिसी रखो लॻे थो अच्छा तव्हां साईं हा साईं ठीकु आहे ऐं तव्हां गेस्ट असांजा चई सघो था पोइ असां छा छा विझंदासीं हिन में सभिनी खां पहिरीं 1 किलो खीर पटाटा पीठल 1 पाव 1 प्याली खंड केवड़े जो पाणी 1 टेबल स्पून ख़ूबसूरती लाइ पीठल डूंगी किशमिश ऐं कटियल बादामी पिस्ता ठीकु आहे ना बिस्मिल्लाह कयो जल्दी मां बिल्कुलु रेडी आहियां मिठो खाइण लाइ ॾाढो कमु कराईंदा आहियो साईं हाणे करिणो थो पए हीअं तव्हां तिखी शइ ठाही आहे हाणे मिठी शइ ठाही ठीकु आहे खीर 1 किलो जीअं तव्हांखे ख़बर आहे ख़ूबसूरती सां विझूं पिया ये जी अच्छा हाणे खीर खे गरम कंदासीं बिल्कुलु थोरो गरम थिए खीर थोरो गरम थींदो जी दादा हाणे थोरो गरम थी चुको आहे थोरो गरम थी चुको आहे हाणे असां हिन में 1 प्याली खंड विझंदासीं अच्छा थोरो गरम थिए त पोइ खंडु विझी खंड विझ छॾिजे ठीकु आहे फौरन थोरो गरम थियण खां पोइ नाज़रीन खंडु विझी छॾियो मिठो ठाहिण ॾाढो इलाही आसान आहे बल्कि तव्हां त कोशिशि कंदा कयो मतिलबु मिठो ज़रूरु ठाहियो मिठो जेको आहे उहो सुनत बि आहे बिल्कुलु ऐं खंड विझी थोरो हुनखे मिक्सअप कंदासीं जीअं हल थी वञे जल्दी हिन में खंड खंडु हिन में